वरी तव्हां कीअं अप्लाई कयो या स्कॉलरशिप ते तव्हां इंडोनेशिया विया आहियो त इहा कहिड़ी स्कॉलरशिप आहे? एशियन स्कॉलरशिप इंडोनेशिया। इन में ॿियूं नियाणियूं बि अगरि अप्लाई करणु चाहिनि त कीअं अप्लाई करे सघनि थियूं? सो पंहिंजे बारे में, पंहिंजी जर्नी जे बारे में ॿुधायो। ऐं शुरूआति तव्हां कंदासीं त छो महसूसु थियो तव्हांखे त स्कॉलरशिप हासिलु कयो? मतिलबु इहो छा तव्हांखे जेको आहे सो कीअं महसूसु थियो ऐं इहो तव्हां छो फील कयो त तव्हांखे अॻिते वधणु घुरिजे, ॿाहिरि वञी करे का स्कॉलरशिप हासिलु करणु घुरिजे ऐं ज़िंदगीअ खे अॻिते अञा बहितर नमूने गुज़ारणु घुरिजे? जी बिल्कुलु। मां पंहिंजी जेके आहिनि थोरो पोइ ते बैकग्राउंड ॿुधाइणु चाहींदसि। असल में असां जेके सिंधी नियाणियूं आहियूं, असांखे तमामु घणो पैम्पर कयो वेंदो आहे, तमामु मतिलबु मोहबत ॾिनी वेंदी आहे। ऐं असांखे न, मां इहो सम्झां थी त हिकिड़ो इहो आहे त यार शादी, ठीकु आहे, शादी जी जीअं अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त असांजे शुरू में ई मतिलबु नियाणी पैदा थिए थी तुंहिंजो ॾाज शुरू थी वेंदो आहे त रलनि खां वठी हर शइ। त अल्हम्दुलिल्लाह मां बि इन्ही मतिलबु हिकिड़े घर खां बिलोंग कयां थी ऐं तमामु सुठो मुंहिंजे माउ पीउ मूंखे तालीम ॾिनी। पर इहो हुयो त मां जेकी आहे न, मूंखे ॿाहिरि दुनिया जी सम्झ न हुई। त अनफॉर्चुनेटली जॾहिं मुंहिंजी शादी न हली सघी ऐं पोइ हिकिड़ी नियाणी सां फाइनेंशियल क्राइसिस जेके आहिनि उहे फेस कया। हाणे ॾिसो, हिकिड़ी सफ़ा तव्हांजी चेंज थी लाइफ। किथे तव्हां जेके आहिनि उहे शादी, शॉपिंग, हे हो, ऐं हिकिड़ो मतिलबु तव्हांजे लाइ हिकिड़ा ज़िम्मेदारी अची थी वञे। त हिकिड़ी छोकिरी जेकी ॿाहिरि कॾहिं निकिती न आहे, ठीकु आहे, तालीम आहे, सभु कुझु आहे, पर अगरि मतिलबु मूंखे ॿाहिरि जो एक्सपोजर न वियो त इन्ही मतिलबु, ऐं उहो बि हिकिड़ी नियाणी सां गॾु तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ो प्रोफेशन पाण अगरि ॾिसूं त डॉक्टर ऐं टीचर हिकिड़ो प्रिफर कयो वञे थो। ठीकु आहे, पर मूं वटि एतिरी तालीम हुई त मां इहो सभु स्टार्ट करे सघां। पर मां छो जो मां इनिशिएटिव ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदसि। चाइल्ड अब्यूज़ जेको मतिलबु बीइंग अ मदर, मूंखे तमामु इहा ड्रुज थींदी हुई त अलाह न करे मुंहिंजे ॿार सां कुझु ग़लति थिए या छा। मतिलबु मां तमामु तव्हां पंहिंजी नियाणीअ खे उहो सिक्योर फ्यूचर ॾियणु पिया चाहियो जेको तव्हां चाहियो था, त तव्हां जेको आहे शायदि तव्हांखे उहो ज़िंदगीअ में न मिलियो आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त अव्हां छा अॻु में खां ई तव्हांजी नंढपण खां ई ख्वाब हुया त एक्सपोजर कंदमि, ॿाहिरि पढ़णु वेंदमि, अहिड़ो कुझु कंदमि की न ज़िंदगी तव्हांखे हिते आंदो आहे? बिल्कुलु, मूंखे कुझु बि न हुयो। मूंखे बसि शादी ऐं सेट थियणो आहे। छा मतिलबु छा कमाइण, छा इहो को सोच ई न हुई। पर जॾहिं फाइनेंशियल हिकिड़ो क्राइसिस आयो त मूं 10 साल खां पोइ जेके आहिनि पंहिंजी जर्नी स्टार्ट कई ऐं पोइ काफ़ी शयूं प्रोग्राम मां जेके आहिनि उहे अप्लाई कया ऐं कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ खां जेके आहिनि उहे सपोर्ट कयो वियो बिज़नेस एंटरप्रेन्योर खे। त मां नंढो प्रोडक्ट स्टार्ट कयो, मां बिज़नेस में कन्वर्ट कयो। कंदे 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 ईअं थियो त अल्हम्दुलिल्लाह मां कोर्सेस कया HEC का तकरीबन 50+ कोर्सेस कया। सब स्किल्स जेके त मां स्किल्स हासिल कयूं। मां पंहिंजी CV जेकी आहिनि उहे सभु खां पहिरीं स्ट्रॉन्ग कई, छो जो जेकी मां सम्झां थी त 10 साल अॻु में जेकी मां तालीम हासिल कई हुई, लाइक जेकी MBA हुई, उहा हींअर नथी कमु ॾिए। तव्हां ॾिसो था रोज़ नया ट्रेंड, नयूं शयूं अची रहियूं। तव्हां कोर्सेस जेके HEC जा कया, कहिड़ा कहिड़ा कोर्सेस हुया? अगरि हिकु ॿ तव्हां असांखे ॿुधायो त आइडिया थींदो तव्हां केतिरा कोर्सेस ऐं कहिड़ा कहिड़ा कया। ऐं इहो बि ॿुधाइजो हिरा त तव्हांखे एशियन स्कॉलरशिप जी ॼाण कीअं मिली? छो जो हींअर त तव्हांजे थ्रू असांजे नाज़रीन खे ॼाण मिली रही आहे त तव्हां ताईं हे सॼो इंट्रोडक्शन कीअं पहुतो ऐं तव्हांजी माशाल्लाह त जर्नी शार्क टैंक पाकिस्तान में बि रही आहे। बाक़ाइदा नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, उते बि बाक़ाइदा हिननि सिंध जेका आहे उनखे फ़ख्रु आहे। हिरा जहिड़ियूं नियाणियूं जेके आहिनि उहे असांजो अञा असांखे जेको आहे न असांखे जो कंध मथे करे छॾींदियूं आहिनि। सो हिरा जस्ट टेल अस अबाउट केतिरा कोर्सेस तव्हां कया HEC मां, ऐं वरी अव्हां ताईं इहा जेका एशियन स्कॉलरशिप इंडोनेशिया जो, इहो कीअं तव्हांखे ख़बर पई? ॾिसो, अपॉर्चुनिटीज़ जाम आहिनि, पर स्टेप 1 ऑलवेज इट्स अबाउट पर्सनल ब्रांडिंग। दुनिया तव्हां ते छो इन्वेस्ट कंदी, तव्हांखे छो स्कॉलरशिप ॾींदी, तव्हांखे छो जेके आहिनि उहे शार्क टैंक ताईं पहुचाईंदी, त इहो तव्हांखे पहिरियों प्रूफ करणो आहे। जॾहिं पाण पंहिंजे मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, मूंसां हीअं थियो, मूंसां हीअं थियो, त शायदि एतिरो इम्पैक्ट न पवंदो आहे। पर जॾहिं असां चवंदा आहियूं हिननि मसइलनि खां निकिरी आया आहियूं ऐं हे सभु आहे, त ऑब्वियसली इहो इम्पैक्ट पवंदो आहे। हाणे मां स्किल्स जे बारे में ॿुधाईंदसि त असांजी गवर्नमेंट जी तरफ़ खां HEC जी तरफ़ खां फ्री लाइसेंस ॾिना पिया वञनि उन टाइम कोर्सेरा जा। त छो जो मुंहिंजी जेकी फील्ड आहे, ठीकु आहे, तव्हां मल्टीपल शयूं न कयो, तव्हां हिकिड़ी शइ में परफेक्ट थियो। ठीकु आहे, लाइक मुंहिंजी जेकी नीच आहे, मां इतनी सोच सां हलियसि त यार मुंहिंजी जेको स्किल आहे उहो बिज़नेस आहे। त बिज़नेस सां रिलेटेड मूं शॉपिफाई में वेबसाइट ठाहिणु सिखी,
मूं इन्ही माइंडसेट सां स्टार्ट न कयो त रातों रात जेको आहे उहो अमीर थी वेंदासीं 10 दिन में जो है वो पैसे डबल जेके तव्हां हिकिड़ा ॾिसो था अॼुकल्ह जेको स्कैम हले वेठो त मां उन्ही जेके उहे कयो मां 50 खां मथे कोर्सिस कया जंहिंमें मां जेके टॉप जेके कोर्सिस आहिनि मां ज़रूरु पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदसि लाइक मेटा जी तरफ़ खां ऐं गूगल जी तरफ़ खां कुझु कोर्सिस आहिनि सोशल मीडिया प्रोफेशनल जेके आहिनि उहे कराइनि था कुझु न अगरि इहो हिकिड़ो कोर्स बि प्रोफेशनली जेके आहिनि उहे केरु न्याणी करे थी ऐं हिकिड़ो ॾिसो प्रोडक्ट जाम आहिनि असां वटि प्रोडक्ट जाम आहिनि असांखे उन्हनि खे दुनिया ताईं पहुचाइणो त डिजिटल वर्ल्ड जेको उहो तव्हांखे वेलकम करे थो त इन हिसाब सां मां पंहिंजी न्याणियुनि खे जेके मूंखे ॾिसनि थियूं त मां इहो चवंदसि त तव्हां सोशल मीडिया जे मथां प्रोफेशनल कोर्स बाय मेटा जेके आहिनि उहे कोर्स ते ज़रूरु ॾिसजो हाणे अचूं था स्कॉलरशिप ते स्कॉलरशिप जे लाइ मां काफ़ी जेके आहिनि उहे ग्रुप्स जॉइन कया मां कंहिं इनमें न पयसि त जेके आहिनि मूंखे जेके आहिनि निकिरणो आहे ऐं हेतिरा पैसा ई मतिलबु जीअं माण्हू हिकिड़ा वठनि था ठीकु आहे कंसल्टेंसी चार्जिस अलॻि हूंदा आहिनि उहे ठीकु आहे पर उस ताईं पहुचण ताईं उन खां अॻु में ई असां काफ़ी स्कैम जा शिकार थी वेंदा आहियूं बिल्कुलु त मां इहो चवंदसि त पहिरियों जेके आहिनि तव्हांखे नॉलेज हुजणु खपे उन जे लाइ मां स्कॉलरशिप जा काफ़ी ग्रुप्स आहिनि फेसबुक ते अगरि तव्हां लाइक कीवर्ड टाइप करो त काफ़ी उनमें अची वेंदा अच्छा स्कॉलरशिप जेके आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि मूंखे जेकी पोइ ॼाण थी हिकिड़ी गवर्नमेंट जी तरफ़ खां हिकिड़ी यूनिवर्सिटी जी तरफ़ खां ठीकु आहे जेके गवर्नमेंट जूं स्कॉलरशिप आहिनि लाइक मां सिर्फ़ु इंडोनेशिया जी ॻाल्हि कयां त कंहिं बि हिकिड़ी मतिलबु टॉप ते हले थी ऑब्वियसली उहा तमामु कॉम्पिटेटिव आहे माण्हू सिर्फ़ु कंहिं बि अप्लाई करनि था ऐं पोइ रिजेक्शन जेके आहे उन्हनि खे मिले थी मां इहो चवंदसि त उहो हिकिड़ो काफ़ी कॉम्पिटेटिव आहे ऐं तव्हां अगरि टारगेट कयो था तव्हां यूनिवर्सिटी जी स्कॉलरशिप जेके आहिनि उन्हनि खे टारगेट कयो सबको बेस्ट जेकी स्कॉलरशिप आहे जेकी इज़ी आहे उहा आहे यूएनएस एशियन स्कॉलरशिप तव्हां मुंहिंजी यूनिवर्सिटी यूनिस्टस सेबलस मेरिट के सर्च करे सघो था काफ़ी सिंपल प्रोसेस आहे पाण डॉक्यूमेंट्स में मौजूद आहियूं डॉक्यूमेंट्स जेके उहे इन्हनि जा एतिरा न हूंदा आहिनि रिक्वायरमेंट्स सॼी मतिलबु क्लियर ठीकु आहे हेरा तव्हां छा फर्स्ट अटेम्प्ट में ई पास करे वरिती ही स्कॉलरशिप की न तव्हांखे बि फेल्यूर फेस करणो पियो न ईअं त मां न चवंदसि त मां फर्स्ट अटेम्प्ट में ई कयो बिल्कुलु मां 2 सालनि खां जेके आहिनि उहे अप्लाई कयां पई इंडोनेशिया मां इन करे प्रिफर कंदसि त मूंखे मिली वई हुई फर्स्ट अटेम्प्ट में मूंखे स्कॉलरशिप मिली पर मुंहिंजी धीउ खे वीज़ा न पिया ॾियनि इहो बि थोरो थिए थो जेकी फैमिली वारी त उन यूनिवर्सिटी में अप्लाई करनि जिते तव्हांखे ॿारनि जो वीज़ा मिले थो लाइक मुंहिंजी प्रायोरिटी इहा आहे त मां पंहिंजी न्याणी वठी अचां त 10 साल खां मां ट्राई कयां पई त इन हिसाब सां अच्छा मुंहिंजी स्कॉलरशिप जी जेकी सभु खां सुठी ॻाल्हि आहे हिते काफ़ी जेके आहिनि तव्हां मतिलबु ठीकु आहे स्टाइपेंड पाण ॾिसूं था मे बी स्टाइपेंड एतिरी आहे जो मां सिर्फ़ु सर्वाइव करे सघां पर हिते जीअं इंडोनेशिया में काफ़ी माण्हुनि खे मां इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि इंडोनेशिया जीअं तव्हांखे ख़बर आहे आइलैंड काफ़ी आहिनि हिते हाणे जीअं बाली त सभिनि ॿुधियो हूंदो बाली आहे ऐं बंक आहे तव्हांखे ख़बर आहे अगरि तव्हां स्टूडेंट ट्रैवलिंग प्लेसिस आहिनि हुते काफ़ी टूरिस्ट ईंदा आहिनि जी 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 तव्हांखे हिते उहे सभु फ्री में कराईंदा बीइंग अ स्टूडेंट तव्हांखे जेके आहिनि उहे फ्री में घुमाइनि था 7 स्टार होटल जेके आहिनि हुते स्टे थियनि था त इंडोनेशिया ज़रूरु टारगेट कयो पाण सिर्फ़ु स्टाइपेंड ॾिसंदा आहियूं त यार न महीने में हेतिरा पैसा मिलनि था त ईअं न आहे काफ़ी फैसिलिटीज़ आहिनि ऐं काफ़ी शयूं आहिनि ऐं बिल्कुलु मूंखे फर्स्ट टाइम रिजेक्शन थी हुई कंदव त अगरि असांजूं न्याणियूं अॻिते वधनि ऐं उन्हनि खे मौक़ो मिले त इंडोनेशिया सिलेक्ट कनि ऐं इंडोनेशिया में वञी कनि उते सिक्योर माहौल आहे ऐं सुठे नमूने अवां सम्झो था त उते स्कॉलरशिप ऐं हेरा असांजे नाज़रीन खे थोरो मुख़्तसर इहो ॿुधाइजो त टोटल कंप्लीटली स्कॉलरशिप जो प्रोग्राम आहे 100% आहे या केतिरा इंडोनेशिया पहुचण ताईं तव्हांजा केतिरा पैसा लॻा जेकॾहिं का बि सिंध जी ॿी न्याणी अप्लाई करणु चाहे त केतिरो हुनजो माइंड सेट हुजणु घुरिजे इंडोनेशिया पहुचण ताईं स्कॉलरशिप जे बावजूद बि एतिरो पैसो लॻी थो सघे ॾिसो मुंहिंजो को पैसो न लॻो सिधी ॻाल्हि आहे तव्हांखे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे मां तव्हांखे साफ़ ॿुधायां थी लाइक मोफा तव्हांखे कराइणी आहे HEC का जेके आहिनि उहे तव्हांखे डॉक्यूमेंट्स जेके इहे हूंदा आहिनि ठीकु आहे अटेस्ट थी विया अटेस्टेशन तव्हांजा बसि डॉक्यूमेंट अटेस्ट हुजनि अगरि तव्हांखे इवन तव्हांजो जेको वीज़ा आहे उहो बि यूनिवर्सिटी जेकी आहे उहा अप्लाई कंदी आहे तव्हांखे एयर टिकट ॾींदी आहे त अच्छा ज़रूरी न आहे त मुंहिंजी जेकी स्कॉलरशिप जेकी मूंखे जीअं फुली फंडेड आहे कुझु फंड पार्शल फंडेड बि हूंदियूं आहिनि त डिफरेंट क़िस्म जूं आहिनि मुंहिंजो को ख़र्चु न थियो त मां इहो ई चवंदसि त जेको तव्हां टारगेट कयो अथव उहो तव्हां फुली फंडेड कयो